हर दफ़े सां या का साईं गौर हुजे हर दफ़े सां पंहिंजी प्यारा हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो बाबा जेको पाण ॾे समझे हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो हर दफ़े सां पंहिंजी प्यारा हर दफ़े सां हर दफ़े पंहिंजी प्यारा हर दफ़े पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो हर दफ़े सां पंहिंजी प्यारा हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो असांजी बि दिलि रखंदा कयो पंहिंजी प्यारा हर दफ़े पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो हर दफ़े सां पंहिंजी प्यारा हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो कॾहिं त यार असांजी बि दिलि रखंदा कयो कॾहिं त दोस्त असांजी बि दिलि रखंदा कयो हर दफ़े सां जियो छो था एॾा कसम खणो पीरी पका आहे आशिक़ चए थो मुंहिंजा महबूब तुंहिंजो जॾहिं बि हुकुम थींदो आहे मां त हाज़िर हूंदो आहियां पर यार मां बि इंसान आहियां कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि ॿुधंदा कयो छो था एॾा कसम खणो पीरी पका आहे मञूं था फुर्सत यार अव्हां वटि घटि आहे छो था एॾा कसम खणो पीरी पका आहे लॻे थो त लियाकत साहब ही मिसरो तव्हां ते त न आहे छो था एॾा छो था एॾा कसम खणो पीरी पका आहे मञूं था फुर्सत यार अव्हां वटि घटि आहे शाम जे कंहिं पहर में का
शाम जे कंहिं पहर में का घड़ी असां वटि ईंदा कयो ओ शाम जे कंहिं पहर में का घड़ी असां वटि ईंदा कयो शाम जे कंहिं पहर में का शाम जे कंहिं पहर में का घड़ी असां वटि ईंदा कयो कॾहिं त यारा दिल रखंदा कयो कॾहिं त दोस्त साथ भी दिल रखंदा शाम जे कंहिं पहर में का शाम जे कंहिं पहर में का घड़ी असां वटि ईंदा कयो कॾहिं त यारा साथ बि दिल रखंदा कयो कॾहिं त दोस्त साथ भी दिल रखंदा कयो पंहिंजी प्यारा हर दफ़े सां पंहिंजी प्यारा हर दफ़े सां पंहिंजी प्यारा ज़िद न पूरी कंदा कयो कॾहिं त यारा साथ बि दिल रखंदा कयो कॾहिं त दोस्त साथ बि दिल रखंदा कयो पंहिंजो समझी ओ पंहिंजो समझी अव्हां खे ॾींदा हाल आहियूं ओ पंहिंजो समझी अव्हां खे ॾींदा हाल आहियूं रोज़ तयार कंदा न अव्हां खे सुवाल आहियूं कहिड़े हाल में आहियूं दिलबर कहिड़े हाल में आहियूं दिलबर कहिड़े हाल में आहियूं दिलबर ओ कहिड़े हाल में आहियूं दिलबर हाल अहवाल त वठंदा कयो कहिड़े हाल में आहियूं दिलबर कहिड़े हाल में आहियूं दिलबर हाल अहवाल त वठंदा कयो